अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह थुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमाउ वरसतुल अंबिया सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल-ए कदर जनाब सदर जलसा हजरत मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपोटो साहब, स्टेज से मौजूद ओहदेदारान, हमाई दीन, उलमाए कराम, ज़ुआमाए इज़ाम, पिंडाल में मौजूद रिपड़ी जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, मां पंहिंजे भाउ मौलाना सैयद अहमद शाह साहब के फारिग़ तहसील थींदड़ आलिमन ऐं हाफ़िज़न के, उन्हनि जे असातिज़ा वालिदैन के अॼु जे हिन इज्तिमा जे इनेक़ाद ते ऐं दस्तारबंदीअ ते दिल जे गहराइन सां मुबारकबाद पेश करियां थो। धणीअ दर दुआ करियां थो अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे दोस्तनि जे हिन मोहब्बत के, मेहनत के पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां सरफराज़ फरमाए ऐं रब साईं असांजे हिन इदारे के क़यामत जे सुबुह ताईं शाद ऐं आबाद बणाए। स्टेज ते कसीर उलमाए इकराम मौजूद हैं। हज़रत साईं जान मोहम्मद साहब दामत बरकातुहुल आलिया, मखदूम ऐं मोहतरम मुंहिंजो मौलाना उबैदुल्लाह हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया, मौलाना अब्दुल्ला महर साहब दामत बरकातुहुल आलिया, मौलाना असदुल्ला खोड़ो साहब, मौलाना नेमतुल्ला साहब, मौलाना हमादुल्ला चाचड़ साहब, मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपोटो साहब ऐं ॿिया खोड़ सारा उलमा इकराम मौजूद हैं। अजमा रिवायत की खिलाफ वर्जी कंदे माइक ते पहिरियां हाज़िर थियो हाँ, वो इन जे करे जो अवां सभिनी जे इल्म में आहे त मुंहिंजे कायद मिल्लत इस्लामिया इमामुल इनक़िलाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब दामत बरकातुहुल आलिया 13 अप्रैल आचरत कराची में इसराइल मुर्दाबाद मिलियन मार्च जो ऐलान किया है ऐं अॼु रात इशा जी नमाज ते कराची में मां का मीटिंग तलब कई है इसराइल मुर्दाबाद मिलियन मार्च के हवाले से ऐं मांखे उन मीटिंग में पहुँचणो है, जंहिंजे करे मां जल्द हाज़िरी भराए पंहिंजो अगे जो सफ़र जारी रखण तो चाहियां। उम्मीद करियां तो त स्टेज ते वेठल उलमा इकराम मुझे माज़रत के कबूल कंदा ऐं मुझे इन गुस्ताखी ते दरगुज़र कंदा। भाईजान, ओ भाईजान, या हेॾां अचो या हेॾां अचो, साम्हूं न अचो, सही थे तो वो इश्क में घारिया ना आशिक माशूक जे विच में तव्हां हायल आहियो।
आशिक बिफरिया पिया हेॾां अचो न हिन पासे ॾो अचो हे सभु हेॾो हेॾां अचो टीवी चैनल वारा मुंहिंजी तकीर हूं ई कोन था हलाइनि जेका तव्हां गुफ़्तगू कई हलंदी उहा ई तव्हां हेॾां अचो ताकी हिननि जे मुंहिंजे विच में न हुजे बसि एतिरी महिरबानी तकीर कोन हलाईंदा इहो बि मूंखां लिखी वठो मुंहिंजो बि 11 सालनि जो तजुर्बो तव्हां साहबनि सां मुंहिंजी बि ज़िंदगी गुज़री वई आहे बिलावल साहब जी 1.5 कलाक जी तकीर जो त हुते माल आहे मां वटि माल हुजे पोइ ॾिस कीअं था लाइव हलाइनि मां खोंघरा बि ॾींदुसि त बि लाइव हलंदा माल कोन्हे जी जी साईं मां तुंहिंजो ख़ादिम मां तुंहिंजो नौकर तव्हां ज़िंदाबाद मुंहिंजा मोहतरम दोस्तो सची ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जॾहिं मां माइक ते अचां थो अवां सां मुखातब थियण जे लाइ त सम्झ में नथो अचे त कहिड़े मौज़ूअ ते गुफ़्तगू कयां ऐं कहिड़ो मौज़ू छॾियां दीन जो महाज़ वठूं त दीन जा दुश्मन छिते कुत्ते वांगुरु भजंदा था अचनि दुनियावी मैदान खणो त पलड़े में बचो कुछ कोन्हे अवां जे हालात ते ॻाल्हायां मुस्तक़बिल ते ॻाल्हायां तव्हांजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ ते ॻाल्हायां त ॿिए मौज़ू ते पोइ ॻाल्हाए न सघंदुसि आवे जो आवो बिगड़ियल आवे जो आवो बिगड़ियल कंहिं वक़्तु तव्हांखे फुर्सत मिले न मोबाइलियूं तव्हां वटि आहिनि पैकेज बि तव्हां वटि आहिनि हिकिड़े ॾींहुं खणी हिन फेसबुक खे ड्रामे खे गाननि खे रीलन के छड़े करे गूगल ते हजरत मौलाना अबुल कलाम आजाद के सर्च करे उनके बुधो पाकिस्तान ठहण का पहिरियां का अञा ये मुल्क ठहियो कोने हिन मुल्क जे ठहण जूं ॻाल्हियूं थियूं हलन उन वक्त मौलाना अबुल कलाम आजाद जेकियूं इन मुल्क जे लाइ पेशन गोयूं कयूं तहां उहे ॿुधो ईअं तो महसूस थे ॼण को रब पंहिंजे इन बाने जे साम्हूं पर्दो खजाए छॾियो हो 60 साल 70 साल 80 साल खां पोइ छा थींदो उहे हालात उन जे अखियुनि जे साम्हूं घुमनि पिया ऐं 80 साल पहिरियां मौलाना अबुल कलाम आज़ाद जेके पेशन गोयूं कयूं हिन मुल्क जे लाइ अॼु सभु सच साबित थी रही न दीन सलामत न इस्लाम सलामत न खत्मे नबुव्वत जो कानून सलामत न मस्जिद महफूज न मदरसो महफूज अज दाड़ीअ ते ठठोलियूं अज पटके ते ठठोलियूं अज बुरके रहे ते पर्दे ते ठठोलियूं अज इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में कुरान जे कानून जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते कंध कपाइण वारन कुर्बानिन वारे मुल्क में अज हुक्मरानन का दीन जे लाइ इस्लाम जे लाइ कुरान जे कानून जे लाइ शरीयत जे निजाम जे लाइ मस्जिद मदरसे दाढ़ी पटके ऐं खत्मे नबुव्वत जे कानून जे लाइ भी झोली छले करे पिनड़ो थो पवे ऐं उन्हनि खां पिनी खैरात वठी करे इस्लाम जी चौकीदारी जे लाइ किरदार अदा करणो थो पवे हेॾो मुंहिंजे दोस्त चयो सुभान अल्लाह न अस्तगफिरुल्लाह दिल जे कननि सां मुंहिंजे गुफ़्तगू खे ॿुधो त ख़बर पवे त सुभान अल्लाह चवणी आहे या अस्तगफिरुल्लाह चवणो अधो इश्क में अंधो
साईं तू जज्बात कर पो असांजा पियो नारा ॿुध जज्बात खां थोड़ो ॿाहिरि निकिरो मुझो अंदाज जरूर जज्बाती आहे लेकिन गुफ्तगू हक़ाइक़ ते मबनी है ता नौजवान तवज्जो सां ॿुधो मुझे गुफ्तगू के पार्लियामेंट ओ चाचा शादियों घणी थई हिक हिक ते इहो हाल थई ब मावा गुर ब हुजनिया पोलाए काथे पुॼिया तुंहिंजी हिक तरह कावड़ हिन ते तेरे मुंहिंजूं बहन तरह मां फौज को ज़रदारी को हेठि ॻाल्हायां ई कोन थो हाँ उहा हिन मूं तंग आहे लक्षण तो ॿुधाईंदा त वॾी जुठ अथसि घर में लक्षण हिन वारा ॿुधाईंदा त हमरा सां ॾाढी आहे अब अलाह रहम कंदुई मां दुआ गुहां तुंहिंजे लाइ धमकी ॾेसि चएसि ॿी कंदुसि हाँ माइकियूं थियूं हलनि त जवाब वाह जो मूं वटि हुयो पर छॾियांव थो हिन उमिरि में हुनखे बि हिन जे लक्षणनि जी ख़बर आहे न करे न करे मिड़ई प्रकार सां ॻाल्हि असदुल्ला तो वारी लाइन मां शुरू कई न पुट तो को खंगंदो बि कोन मां तव्हां सम्झे न मुंहिंजी मार्केट आहे तो वारी मार्केट वही चपटी में उड़ाईंदुसि मुंहिंजा भाइरो हिक तरफ़ क़ौमी असेंबली जे असेंबली जे कानून जे पहिरें पन्ने ते लिखियल त इन मुल्क जे अंदर कुरान ऐं सुन्नत जे खिलाफ कोई भी कानून न ठहंदो हिन मुल्क जो निज़ाम कुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ हलंदो ऐं ॿिए तरफ़ हिक तरफ़ उन असेंबली जे कानून जो पहिरियों पन्नो ॿिए तरफ़ उन असेंबली जे अंदर खत्म नबुव्वत जे कानून ते हमलो असेंबली जे अंदर खत्म नबुव्वत जे कानून ते हमलो उन ही असेंबली में जनाब सिद्दीक अकबर जनाब फारूक आज़म जनाब उस्मान ज़ुन्नूरैन जनाब अमीर मुआविया मुंहिंजी मां उम्मत जी मां मोमिनन जी मां अम्मा आयशा सिद्दीका जे इज्जत ऐं नामूस जे चौकीदारी जे लाइ बि झोली फैलाइणी थी पए त महिरबानी करे कानून ठाहियो जेको सहाबा जे शान में गुस्ताखी कंदो उहो जेल वेंदो झोली फैलाइणी थी पवे खत्म नबुव्वत जे कानून ते असेंबली में हमलो सहाबा जे इज्जत ऐं नामूस जे लाइ असेंबली में ऐलान मिनथू था करना पवन उन असेंबली में जेका इस्लाम जे नाले ते बणी जे असेंबली जो आईन तो जे त कुरान ऐं सुन्नत जे खिलाफ कोई कानून न ठहंदो उन असेंबली में झोली फैलाइणी थी पए दादा पाकिस्तान के सूद का पाक कयो बिला सूद निजाम जे लाइ मेहरबानी कयो मिनथू करे उन जे लाइ असेंबली मां बिल पास करायो थो वञे उहा असेंबली जे असेंबली में 78 साल गुज़री विया आहिनि लेकिन उन असेंबली कॾहिं के आलिम खे नबी जे वारिस खे कुरान जे कारी ऐं हाफ़िज़ खे ऐवान सदर ऐं ऐवान वज़ीर आज़म स्पीकर ऐं चेयरमैन सेनेट जी कुर्सीअ ते वेहण न आहिनि ॾिनो ॻाल्हायां त छा ते ॻाल्हायां कहिड़े कहिड़े मौज़ूअ जो इहातो कयां सुप्रीम कोर्ट आहे त सुप्रीम कोर्ट जे कटहरे में तुझो कायद मुझो कायद उम्मत जो कायद मौलाना फजलुर रहमान बीठो 72 सालन जी उम्र में पहिरियों दफ़ो चीफ जस्टिस वटि पेश थियो चीफ जस्टिस पूछे थो मौलाना खैर तो है जिंदगी में पहिरियों दफ़ो अज अदालत पहुतो 72 सालन जी उम्र में कॾहिं अदालत न आयो जमानत वठण आयो इक़्तिदार वठण आयो कुर्सी बचाइण आयो जीअं तोखां पहिरियों हुक्मरान ईंदा रहिया आहिनि को वज़ीर आज़म जे लाइ को सदर जे लाइ को कुर्सी पार्लियामेंट जे लाइ को आदम एतमाद
को सुप्रीम कोर्ट बीठो हाँ तो मोहम्मद अरबी जे खत्म नबुव्वत जे चौकीदारी जे अदालत जे सामो बीठो गाल्हाया तो छाते गाल्हाया केड़े मौजू जो यहाँ तो गया अदालत है सखर जी हुक्म जारी तो थे तो साहबन जे लाए तो जमीनों हुजन लेकिन कराची सखर जी मस्जिद ॾाढो रस्तो खराब कयो आहे शहर जी खूबसूरती में रुकावट मस्जिदूं आहिनि मस्जिदूं ड्राहियो अदालत जे हुक्म ते हिकड़े ॾींहं में 18 मस्जिदूं शहीद करे पट थी वई पोइ झोली खणी मां जज जे साम्हूं बीठो आहे त जज साहब पीउ जे खून जो इंसाफ घुरण आयो हा अदालत में अज कुर्सी घुरण न आयो हां अल्लाह जे घरन मस्जिदन जे लाए खैरात घुरण आयो हां चा मुखे अदालत अल्लाह जे घरन जे लाए इंसाफ दीदी कराची सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस तो चाहे मस्जिद ड्राहियो मस्जिद पट कयो चीफ जस्टिस के बिही करे मुझी जमात थी ललकारे तो खबरदार मस्जिद त परे जी गाल मस्जिद जी सिर भी कंहिंजो पीउ भी न हटाए सघंदो और पीढ़ी वारो न दीन मिलियो न इस्लाम मिलियो न कुरान जो कानून न शरीयत जो निजाम मिलियो उल्टो खत्म नबुव्वत जे कानून ते हमला उल्टो सहाबा जे इज्जत नामूस जे लाए बिल पास कराइणा था पवन उल्टो सूद का पाक कारोबार जे लाए असेंबली में मिंटू करणियो थी पवन सखर हैदराबाद कराची जे मस्जिदन जे लाए अदालत में झोलियों फैलाड़ियो थी पवन तबे तरफ अमेरिका पागल कुत्तो बणजी करे इस्राइल पागल कुत्तो बणजी करे यहूद हनूद दीवाना बणजी करे फलस्तीन में काहे पिया है मुसलमानन जा लाश पिया था उड़न मासूम बच्चन जा चीथड़ा पिया था उड़न बम में मासूम बच्चा मरी रहा है किबले अव्वल पुकारे रहे लेकिन 73 इस्लामी मुल्कन जा हुक्मरान बेगैरती जो किरदार अदा करे रहा है 1 साल का फलस्तीन सा कुल्लो कुल्ले में मिलाए करे हमास सा कुल्लो कुल्ले में मिलाए करे किबले अव्वल जिंदाबाद का नारा फलस्तीन जिंदाबाद का नारा इस्राइल मर्दाबाद का नारा 73 इस्लामी मुल्कन में अगर कोई निर्वार हणी रहो तो अकेलो तो जो है मुझो कायद उम्मत जो कायद मौलाना फजलुर रहमान हणी रहो बाकी 73 मुल्क जा हुक्मरान बेगैरती जो किरदार अदा करे रहे दीन जी चौकीदारी इस्लाम जी चौकीदारी खत्म नबुव्वत जी चौकीदारी मस्जिद मदरसे दाढ़ी है पटके जी चौकीदारी किबले अव्वल जी गज़ा जी फलस्तीन जी चौकीदारी है उन्हनि जे लाइ आवाज़ मुंहिंजी जमात जमीयत उलमा इस्लाम पई बुलंद करे त तारीख़ ते नज़र कर साईं उबैदुल्लाह साहब हाफिज महमूद असद साहब अहलन व सहलन अमीर साहब पहुंची है साईं हाफिज महमूद असद साहब केड़े साल में इलेक्शन में बीठा 70 में सन 70 अब आए केड़ो साल तो हले कलायो बाबा 2000 सन 70 में हाफिज महमूद असद हालेजवी हजरत सईद अब्दुल समद हालेजवी जे वालिद हजरत सईद अब्दुल कय्यूम हालेजवी जे वालिद असां जो सूबाई अमीर मोहतरम जो वालिद हजरत सईद हाफिज महमूद असद सन 70 में इलेक्शन विड़ी कदे घणा साल थे घणा साल पाकिस्तान ठहण के घणा साल थे 78 घणा साल 78 सालन का सिंध में एक तरफ दीन जी चौकीदारी इस्लाम जी चौकीदारी कुरान जे कानून जे लाए
मेहनत मस्जिदन जी चौकीदारी सहाबा जे इज्जत ऐं नामूस जी चौकीदारी दाढ़ी पटके जी चौकीदारी उम्मत मुस्लिम जे लाइ पंहिंजो फर्ज पूरो करण क़िबले अव्वल जे लाइ इराक जे लाइ फलस्तीन जे लाइ चचीनिया बोस्निया सोमालिया इराक अफगानिस्तान जे मुसलमानन जे लाइ आवाज़ मोजी जमात पई उथारे त बे तरफ 78 सालन का 55 सालन का 60 सालन का धरती जे गद्दारन धरती लुटींदड़न गरीबन जे हक़न ते थाला हलंदड़न जे खिलाफ इलेक्शन में मैदान मोजी जमात पई करे इन्हन बनेरन भाचारन खानन नवाबन सरदारन जे सिंध लुटिया जे गरीबन जा हक खादा हन उन्हन जे खिलाफ अमली तौर ते मैदान में जमीयत उलमा इस्लाम तकबीर जमीयत उलमा इस्लाम उलमा हक उलमा देवबंद सिंध खपाइंदे ना मंजूर हजरत साईं अब्दुल करीम कुरैशी इलेक्शन में हजरत साईं मोहम्मद शाम रोटी इलेक्शन में हजरत साईं अब्दुल गफूर कासमी इलेक्शन में हजरत साईं मोहम्मद मुराद हालेजवी इलेक्शन में हजरत साईं अब्दुल समद हालेजवी इलेक्शन में हजरत साईं अब्दुल कयूम हालेजवी इलेक्शन में शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो इलेक्शन में उस्ताद गुलाम कादिर पवार इलेक्शन में केड़ो हल्को केड़ो शहरा केड़ो इलाको जे इलाके में महजन मौलविन इलेक्शन में इन्हन भातारन खानन नवाबन सरदारन जो मुकाबलो न कयो हुजे सिर्फ तहां जे ला कौम जे ला धरती जे ला ऐं गरीबन जो हक उन्हन के ॾियण जे ला एक तरफ ललकारा मुझो टाइम पूरो थी वियो आहे तुझे नारे जो जवाब भी बुधाए तो हमरा सुतल आहिनि इन जे करे मुर्दन के जागाइण बिल्कुल नाजायज़ आहे नारे तकबीर हजरत अल्लामा राशिद महमूद सुमरो कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान अब गाल समझ में अचे थी जेके नथी अचे हथ मत खणो मारी सा माशाअल्लाह बाबा एक तरफ दीन जी चौकीदारी इस्लाम जी चौकीदारी खत्म नबुव्वत जी चौकीदारी सहाबा जे इज्जत ऐं नामूस जी चौकीदारी कुरान जे कानून जे लाइ मेहनत दुनिया जे अंदर यहूद ऐं हनूद उन जे पुटन जे खिलाफ आलम बगावत आलम जिहाद बे तरफ सिंध लुटींदड़न फुरीदड़न धरती जे दलालन ऐं गद्दारन सां इलेक्शन में मुकाबलो तारीख भरी पयो 78 सालन खां के मुकाबलो नाहे कयो हिते जे करे तहां जे हक़न ते धाड़े हलंदड़न सां मुकाबलो कयो आहे त मोजी जमात जमीयत उलमा इस्लाम मुकाबलो कयो आहे त टे तरफ कालाबाग डैम शरई तौर ते नाजायज फतवा मुंजन आलिमन गैरेटर थर के नाल न ठहंदो मेहनत मुझे आलिमन कई सिंध खपाइंदे पादर खाइंदे जा नारा मुझे जमात हया कारोजर खपाइंदे पादर खाइंदे जा नारा मुझे जमात हया बेटन वसीरन जजीरन जी चौकीदारी मुझे जमात कई 33 नंबर पास मास्तरन जो केस हुजे या है नौजवान जेका पुलिस के बर्तन में जाठा हणदा था वर्तन इन्हन जे लाइ रड़ियो मुझे जमात थी करे टेस्ट ॾिनऊं पुलिस वारन जी नौजवानन पुलिस वारन जी टेस्ट ॾिनऊं टेस्ट में 90 नंबर 95 नंबर 100 नंबर ऐं जिन टेस्ट में 30 नंबर खया 25 खया जॾहिं इंटरव्यू आयो त इंटरव्यू में टेस्ट जा 90 वारा इंटरव्यू में 25 ते ऐं वरी टेस्ट में 25 वारा इंटरव्यू में 90 नंबर ते छो त चाचो कायदे आज़म ॻाल्हाए पियो ॿियो वरी वाठा चमचा कबगीर देगड़ियूं उन्हनि जो बि कमु हले पियो हक़दार खां हक़ खसिजी वियो नौजवान ओ मुला मरिया से ओ मुला कुरान जादे वञा तो रुगो चिट्ठियूं आहिनि खीसा भरिया पिया मुला असांजे लाइ त ॻाल्हाए न इलेक्शन में काॾे मरी था वञो इलेक्शन में तव्हांखे मुला नज़र छो नथा अचनि हाणे वयुमि उमरो करण काॾे अब काॾे वियो पोस्टू शुरू थी वयूं फेसबुक ते
मौलाना राशिद सुमरा साहब छड मक्के मदीने के जन्नत नज़ीर सिंध लुटजी रही वार यो कर पुजो अची अबा को मां लडे वियो हुम हिजरत करे वियो हुम भजी वियो हुम 10 ॾींहं जे लाइ वियो हुउसि मके मदीने 10 ॾींहं मां ॿाहिरि हुउसि त बि सरेन न पई मुल्लो ईंदो छो त इन्हनि खे बि पक ही त कंहिं को अखियूं अखियुनि में मिलाए करे ॻाल्हाइण जी कुव्वत रखे थो त उहे इहे न आहिनि असुल कुव्वत रखे थी त जमियत उलमा इस्लाम थी रखे नारे तकबीर अल्लामा राशिद खालिद मामूद उमरो हाणे मुंहिंजो भाउ अयाज लतीफ पलीजो साहब 8 ॾींहंनि खां अमेरिका आहे कंहिंखे यादि ई कोन्हे मुझो भाउ डॉक्टर कादिर मक्सी साहब 20 ॾींहंनि खां अमेरिका में आहे कंहिंखे यादि ई कोन्हे कोई लिखे न साईं डॉक्टर साहब छॾ अमेरिका के अयाज साहब छॾ अमेरिका के जन्नत नज़ीर सिंध में केस पिण सभिनी खे ख़बर आहे त सिंध जो केस को जंहिं अंदाज़ में विढ़ी सघे थो त उहो जमियत उलमा इस्लाम और मुंहिंजा भाइरो एक तरफ दीन इस्लाम की चौकीदारी एक तरफ खत्म नबुव्वत की मस्जिदन की चौकीदारी बे तरफ इलेक्शन में भोतारन खानन नवाबन सरदारन से मुकाबला बे तरफ नौजवानन जो केस समाजुड़ी सिंध जो केस बेटन वसीरन जसीरन जो केस हाणे कच्चे वारा चढ़ा तो रोड ते कोन को हारी है जमींदार पोइन 8 ॾींहंनि को टकरजे तो मुला मरी आसे छा थियो अबा ख़ैर त आहे मुला कणक मरी आसे मुला कणक अबा वारो कर कुछ त कर मां कल जहान खान में शिकारपुर में चयो त किरवे हिकिड़े पीपल्स पार्टी जे वॾे माण्हू मूंखे फोन कई त साईं सिंध जे पाणी दरिया जे पाणी अगरि कणक ते बि ॻाल्हाए मां चयो वज़ीर आला तव्हांजो सदर तव्हांजो हुकूमत तव्हांजी ॻाल्हाए अची साईं मुलाम छॾ जेको कारो मुंहुं थियणो सो थी वियो ॻाल्हाए न कणक किथे पुगी आहे पोएं साल घणो रेट हो अध ते अध छो त मिलनि वारा पंहिंजा बिब भरींदा तव्हां को खणनि पोइ ॾिसजो त कणक जो रेट किथे थो पुॼे ज़मींदार को रुगो खण ॾे पोएं साल वारी कणक हिते हिते रिपड़ीअ जे तरफ़ मुड़ो गोदाम ते कणक ॾिसो घणी पई आहे पोएं साल वारी धप थी हणे खण जे लाइ कोई कोन्हे रुगो गरीब ऐं हारी ऐं मजदूर ऐं ज़मींदार खे तंग करणो अमीर खे अमीर करणो हुक्मरानो तव्हांजा ग़लत फ़ैसला तव्हांजे लाइ कब्रिस्तान साबित थींदा इंशाअल्लाह समाजड़ी सिंध के बागुन जे बातन मां जमियत उलमा इस्लाम आजाद कराई नारे तकबीर जमियत उलमा इस्लाम गरीबन के उन्हनि जो हक ॾियो ज़मींदार के उन्हनि जो हक ॾियो 2000 जे रेट ते ज़मींदार ज़मीन जो ऐं कणक जो कर्ज़ न लाहे सघंदो पंहिंजे बच्चन जो सॼो साल पेट काढो पालींदो तव्हांजे अघ ते उनखे तेज़ाब ऐं ज़हर ऐं ॿिज ॾिनो आहे उन जेको बारदानो खयो आहे उन जेको ज़मीन जे ट्यूबवेल ते सोलर हणी करे पाणी हलायो आहे उन जो बिल बि 2000 ते हो पूरो कोन करे सघंदो पंहिंजे बच्चन जो सॼो साल पेट काढो पाली कणक जा रेट वधाइण घुर्जनि ज़मींदार खे उन जो हक़ ॾियणु घुर्जे अञा इन्हनि मसइलनि में उलझियल आहियूं अञा इन्हनि मां जान नाहे छुटी त वरी नओं मनसूबो दरियाह ते नवां केनाल रोवां त कंहिं ते रोवां विढ़ां त कहिड़ो कहिड़ो केस विढ़ां रड़ियूं कयां त छाते रड़ियूं कयां मां अॼु दावा थो कयां सहाफ़ियो मां अॼु दावा थो कयां सक्कर ऐं लारकाणे डिवीजन 8 फरवरी 2024 जे इलेक्शन में मुझे जमात जमियत उलमा इस्लाम कौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जूं 10 सीटूं खटियूं हूं जेकियूं जबरदस्ती मूंखे हाराई वयूं नतीजा तब्दील किया गया 10 सीटूं 2 रुगो डिवीजन में मुझे जमात खटियूं कराची अलग आ हैदराबाद अलग आ मीरपुर खास अलग आ नवाबशाह अलग आ ऐं ख़बर अथव सिंध असेंबली जो सौदो 1 अरब में थियो 100 अरब में बलोचिस्तान असेंबली जो सौदो 100 अरब में ऐवान सदर जो सौदो 80 अरब में
280 अरब सां गॾु इहो बि सौदो थियो हो त दरियाह ते धाड़े हण जी इजाज़त ॾींदो। 280 अरब। सबर कर हाणे सबर कर पहिरों समझ। 280 अरब में 2 हिस्से मिलियो ऐं ऐवान सदर ऐं गॾु दरियाह जो सौदो। मसलो छा है? नवा केनाल छो चोलिस्तान में केनाल छो? चई साईं वारियासी ज़मीन थर जी ज़मीन सुके पई सड़े पई वांदी पई आ लखे एकड़ उहा आबाद करणी आहे। अड़े चंडरीअ जा पुट रहू तहां जो आबाद कंदो। या मुंहिंजी गुफ्तगू आहे तहां सां, तकरीर मुंहिंजी न आहे। सो अबा आबाद करो कंदो। लखे एकड़ ज़मीन तहां मालदारन के ॾिनी आहे, आबाद काॾो कंदो? चयूं साईं लिखियो अथऊं फाइल में कागज़न में लिखियल आहे। चई साईं हिकु सैलाब जे पाणीअ ते आबाद कंदासीं, ॿियो बारिशुनि ते आबाद कंदासीं। अब तव्हां कच्चे वारा आहियो, सैलाब घणा साल थियो न आयो आहे? जवाब दुरुस्त आहे, 2010 में आयो। हाणे 2015 सालन को सैलाब न आयो आहे। 15 साल काॾो आबाद कंदो? अब बारिशूं कॾहिं को न पयूं आहिनि? ॻाल्हायो घणा साल थी विया? 3 सालन को बारिशूं कोन्हनि, 15 सालन को सैलाब कोन्हे। कूड़ा कूड़े जा पुटऊ तहां सिंध जो पानी चोरी कंदो। 91 एकड़ जे तहत 91 में मुआहिदो थियो हो। पंजाब पंहिंजा दरिया खपाए पोइ अची असांजे दरिया ते नज़र रखी मुआहिदो थियो त साईं हे हेतिरो पाणी आहे, मिसाल गिलास दरिया में मिसाल तो ॾियां। अब इन मो हाणे हेतिरो पाणी पंजाब खणंदो, हेतिरो बलोचिस्तान, हेतिरो खैबर पख्तूनख्वा, हेतिरो सिंध। जेको 91 में मुआहिदो थियो हो, अॼु उन मुआहिदे जे तहत भी सिंध जो जेको पाणी चोरी तो थिए उहो 55% पाणी पंजाब चोरी तो करे, रुगो 45% पाणी तो मिले। तहां कच्चे वारा आहियो, घणा महीना पोएं साल पाणी लेट हो? ॻाल्हायो अबा ज़मींदार हो, पोएं साल पानी घणा महीना लेट हो? अब को जमींदार आए ता में केड़ो आ जमींदार? हथ खड़ो। पानी घणो लेट हो? 2-2.5 महीना। चाचा ॿिया नथा ॻाल्हाइनि, मां को कूड़ तो ॻाल्हि रहिनि छा? जेको सच्चा उहो तो पुछां। हिन साल पानी घणो लेट आ? महीनो थी वियो न, पानी आयो आ? चलो पोएं साल फसल घणो लेट खयो? घणा महीना लेट हो? हिन साल फसल जो हाल छा है? अॼु काई तारीख़ आ अप्रैल जी 10। अञा कणक जा 70% कणक बीठी आ, 30% अञा मसल थी आ। 10 अप्रैल आ, हे हाल आ। फसल लेट, पानी लेट, 55% पानी चोरी, 45% पानी तो मिले। ऐं 2 मक़सद आहिनि। हिकु पंजाब खे सरसब्ज़ ऐं शादाब करणो आहे, ॿियो हारी पाण कमाए कणक, सारियूं, कमंद, फुटियूं, सब्जी, खजी पाण कमाए छो थो खाए? कणक जी लप जे लाइ बि पंजाब जे साम्हूं हथ झले, चांवर जे लप जे लाइ बि पंजाब जे साम्हूं हथ झले, टमाटन, मिर्चन, मसालनि जे लाइ, धाणनि जे लाइ बि पंजाब जे साम्हूं हथ झले। असांजी सॼी सिंध थर थी वेंदी, हुननि जो सॼो थर आबाद थी वेंदो। मनसूबो रुगो दरियाह जो पाणी चोरी करणो कोन्हे, तहांजे पेट ते, तहांजे रिस्क ते, तहांजे रोज़ीअ ते बि लत हणणी आहे। तहांखे बेरोज़गार बणाइणो आहे, तहांजे बच्चन जो रिस्क तहां खां खसणो आहे। हाणे ॿुधायो त हिक तरफ़ दरियाह जो पाणी चोरी करे सिंध खे बंजर करण जो मनसूबो आहे, ॿिए तरफ़ तहां खां रोज़गार खसण जो मनसूबो। मांखे ॿुधायो इन्हनि जे ख़िलाफ़ पोइ जिहाद करणु बणिजे थो या नथो बणिजे? जवाब नथा ॾियो। माथो साह तव्हां जो छो थो वञे? अब जिहाद इन्हनि जे ख़िलाफ़ कजे या न कजे? दीन जे दुश्मननि जे ख़िलाफ़, इस्लाम जे दुश्मननि जे ख़िलाफ़, क़िबला अव्वल जे दुश्मननि जे ख़िलाफ़, ख़त्मे नबुव्वत जे दुश्मननि जे ख़िलाफ़, दाढ़ी पटके जे दुश्मननि जे ख़िलाफ़ जिहाद कजे या न कजे? सिंध जे दुश्मननि जे ख़िलाफ़ जिहाद कजे या न कजे? गरीबन, मिस्किनन, हारन, मजदूरन जे दुश्मननि जे ख़िलाफ़ जिहाद कजे या न कजे?
दरिया सुकाईंदड़नि जे खिलाफ जिहाद कजे या न कजे। साईं अब्दुल कयूम साहब जे अगवाणीअ में मां संदरो बधी मैदान में लही पियो। हाँ मां अकेलो विढ़ंदुम या तहां मां सां गॾु विढ़ंदव? लब्बैक लब्बैक। अब केड़ा केड़ा मां सां गॾु लब्बैक लब्बैक। मां 6 अप्रैल ते सिंध जे तारीख जो मुनफरिद एहतजाज करे पंजाब के पैगाम मोकले छड़ियो। सिंध मजबूत, पाकिस्तान मजबूत। सिंध कमजोर, पाकिस्तान कमजोर। के माओ जे पुट के न पाकिस्तान कमजोर कर दींदा से न सिंध कमजोर कर दींदा से। नारे तकबीर। फुरकान जमीयत उलमा इस्लाम। इन जी माइक बंद करे छे, बिल्कुल इन जी माइक बंद करे छे। के पाकिस्तान भी कमजोर कर न दींदो से, के सिंध भी कमजोर कर न दींदो से। बुधो इलेक्शन में धांधली करने वालो, बुधो अवाम जो वोट चोरी करने वालो, बुधो असेंबलियों खपाइण असेंबलियों खरीद करने वालो, बुधो जजीरन वसीलन बेटन दरियाहन जा सौदागरो कौमन जा हक खसे करे पाकिस्तान के तहां मजबूत नथा करे सको। तहां धरती जा खैर खा न हो, तहां धरती जा गद्दार हो। असां धरती जा खैर खा आहियूं, तहां बागी आहियो। असां वफादार आहियूं। असां तहां के कंहिं भी कीमत ते मुल्क सां बगावत करण जी इजाजत न ॾींदासीं। तहां जो मंसूबो पाकिस्तान टोड़ण जो, तहां जो मंसूबो ग्रेटर पंजाब बणाइण जो आ। तहां जो मंसूबो पाकिस्तान पंजाब ताईं महदूद करण जो आ। असां जो मंसूबो पाकिस्तान जे इंच इंच जी चौकीदारी जो आ। असां पाकिस्तान बचाईंदासीं, असां पाकिस्तान जी चौकीदारी कंदासीं। कौमनि जे हक़नि सां मुल्क मज़बूत थींदो, सूबनि जे हक़नि सां मुल्क मज़बूत थींदो। सूबा कमज़ोर मुल्क कमज़ोर, सूबा मज़बूत मुल्क मज़बूत। गद्दार असां न आहियूं जेका असां ॻाल्हायूं था ऐं रड़ियूं था कयूं। गद्दार तहां आहियो जेका बंदि कमरनि में क़ौमुनि जा फ़ैसिला था कयो। तहां केरु थींदा आहियो? क़ौमुनि जे तक़दीर जा फ़ैसिला करण वारा। तहांखे इजाज़त कंहिं ॾिनी आहे? सदिन का दरिया जे मालिक सिंध का दरिया खसण जी न थींदो। तव्हांखे फ़ैसिलो वापसि वठणो पवंदो। जेकॾहिं न त हे सिंधी तहां सां उहो असर कंदा जो इंशाअल्लाह तहांखे माउ जी थंज बि यादि ईंदी। सुधरी वञो, सुधरी वञो। दीन असां, इस्लाम असां, धरती असां, क़ौम असां मज़ाक़ू बंदि कयो। इंशाअल्लाह मौलाना फजलुर रहमान जे क़यादत में हिन धरती जे तक़दीर खे तब्दील कंदासीं। तव्हां हिन जिहाद में मां सां गॾु आहियो, तव्हां हिन जिहाद में मां सां गॾु आहियो। जमात जाॾे सॼो ताॾे रुख़ कबो ऐं क़िबले अव्वल जे लाइ, फ़लस्तीन जे लाइ जिहाद में हिस्सो विझण जे लाइ मुंहिंजे क़ाइद आचर ते सॼो आहे। कराची जेका पुॼी सघनि था, किराओ भरे सघनि था। तव्हांजा इहे 500, तव्हांजो इहो 1000 2000 कराची ताईं जो किराओ, तव्हांजे हिकिड़े ॾींहं जी सफ़र जी मुशक़त, अल्लाह जो कसम तव्हांजो जिहाद में नालो लिखाईंदी त हे मुजाहिद हा। जॾहिं सॼी दुनिया सुतल हुई त हे रिपड़ीअ वारा उथी करे इसराइल मुर्दाबाद जा नारा हणी कराची में पहुची करे फ़लस्तीनियुनि सां गॾु बीठल हा। जेका तहां मां पहुची सघनि था उहे ज़रूर पहुचनि, ऐं जेका नथा पहुची सघनि उहे दुआउनि जो एहतमाम कनि था। आचर ते असांजी इसराइल मुर्दाबाद मिलियन मार्च असांजे सोच ऐं तवक्को खां वधीक कामयाब बणिजे। तव्हां कराची पहुचण जी कोशिश कंदव और मैं कराची और हैदराबाद डिवीजन के तमाम अजला, तमाम तहसील, तमाम टाउन, तमाम यूनिटों के ओहदेदारान, जिम्मेदारान, कारकुनान, गयूर मुसलमानान को अपील करता हूं कि इतवार 13 अप्रैल शाम 4 बजे कराची डिवीजन, हैदराबाद डिवीजन के किसी जिले, किसी तहसील, किसी टाउन, किसी यूसी में कोई गैरतमंद मुसलमान घर न बैठे। सब कराची का रुख करके मौलाना फजलुर रहमान के क़यादत में इसराइल तक पैगाम पहुंचाएं कि हम क़िबले अव्वल के साथ, फलस्तीन के साथ, फलस्तीनियों के साथ शाना बशाना खड़े। और कराची, हैदराबाद डिवीजन के तमाम अजला के, तमाम मसाजिद के आइम्मा की खिदमत में गुजारिश करता हूं
कि कल जुम्मा को अपने मसाजिद में ऐलानात करें, लोगों को दावत दें 13 अप्रैल इतवार शाम 4 बजे शहराए कायदीन पर पहुंचने की, कि मस्जिदों में जुम्मा के इज्तिमात में ऐलान करें कि गय्यूर मुसलमान इतवार को वो शहराए कायदीन पर इसराइल मुर्दाबाद मिलियन मार्च में पहुंचे। मैं उम्मीद करता हूं कि कराची और हैदराबाद डिवीजन के तमाम अजला में जितनी मसाजिद हैं, हर मस्जिद का इमाम अपना फर्ज पूरा करेगा और इसराइल मुर्दाबाद मिलियन मार्च के ऐलानात करके अवाम को इसराइल मुर्दाबाद मिलियन मार्च में शिरकत की दावत देगा। असां जो अगलो कदम वाका करण मुंह वस बुधण कंबरो चंजो, जेकर हे न सुधरिया 4 मई ताईं असां जे शेड्यूल मां हिनन जेकर अकुल खां कम न वरतो ऐं रेगिस्तान ऐं थर के आबाद करण जे लाइ चोलिस्तान जो केनाल बंद न कयो त पोइ अगलो कदम सिंध पंजाब बॉर्डर के बंद करण जो हूंदो। तव्हां सां गॾु बॉर्डर ते वेहंदव, थाणा भी ईंदव, गिरफ्तारियूं भी थींदव, मता मता बगावत जा केस भी थियनव। हाणे अधु तकिरी पिया धरती जे लाइ बॉर्डर ते वेहंदव, गिरफ्तारियूं ॾियणियूं पयूं, गिरफ्तारियूं ॾींदव, मौत जो सामनो करणो पियो त दीन ऐं धरती जे चौकीदारीअ जे लाइ शहादत क़बूल कंदासीं, लेकिन धरती सां गद्दारी न कंदासीं इंशाअल्लाह। जे मोहब्बत सां उथिया आहियो इन मोहब्बत सां वियो। मां ॾिसां हिम्मत कयो, चूंकि मां तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजी ईशा जी नमाज़ से कराची मीटिंग आहे, मूंखे उते पहुचणो आहे। उलमा जी हिकिड़ी लंबी कतार स्टेज ते मौजूद आहे। मां उम्मीद करियां थो त तव्हां मुझे स्टेज ते लहण खां पोइ बेवफ़ाई न कंदव, आख़िर दुआ ताईं वेहंदव ऐं इत्मीनान क़ल्बी सां उलमा इकराम जे बयानात खे ॿुधंदव। साईं सदाईं करीम थे सिंध सुखार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। तहां दोस्तन जी वॾी मेहरबानी, ज़िंदगी बाक़ी, मुलाकात बाक़ी। अस्सलामु अलैकुम।